You are watching 1 PM Bulletin. सिंध काबीना जेल खाते में 5 खां 15 ग्रेड जे 2113 ख़ाली जायुनि ते भर्तियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। मकानी बिल ते अपोज़िशन सां थियल इतफ़ाक़ ते अमल करण जे लाइ कमेटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास दौरान काबीना खे नए मकानी बिल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते आगाही। मैं अपने फ़राइज़ व कारहाय मनसबी ईमानदारी अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के दस्तूर और कानून के मुताबिक इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के दस्तूर और कानून के मुताबिक अंजाम दूंगा कि मैं आला अदालती काउंसिल के जारी करदा ज़ाब्ता इखलाक की पाबंदी करूंगा कि मैं अपने ज़ाती मफाद को अपने सरकारी काम या अपने सरकारी फैसलों पर असरअंदाज नहीं होने दूंगा। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बिंदियाल हलफ खणी वरितो। ऐवान सदर में तकरीब दौरान सदर आरिफ अलवी जस्टिस उमर अता बिंदियाल के 28वें चीफ जस्टिस तौर हलफ खणायो। तकरीब में वज़ीर आज़म इमरान खान, टिन्ही हथियारबंद फ़ौजुनि जा सरबराह ऐं रिटायर्ड जजिस समेत अहम शख़्सियतुनि जी शिरकत। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल 17 सितंबर 2023 ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो। कराची में अॼु शाम ॿीहर तूफ़ानी हवाऊं खुलंदियूं। रफ़्तार 35 खां 40 किलोमीटर फ़ी कलाक थी सघे थी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त कराची में सुभाणे ऐं जुमे ते पारो 12 खां 13 सेंटीग्रेड ताईं किरी सघे थो। तेज़ हवाउनि जो बलोचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में वधीक असरु हूंदो। सामूंडी वीरुनि में चाढ़ जे ख़दशे सबबि मुहाननि खे एहतियात करण जी हिदायत। धाबे जी पंपिंग स्टेशन में ब्रेकडाउन सबबि पाइपलाइन फाटी पई। कराची के पानी फराहमी मुअत्तल। पंपिंग स्टेशन ऐं ॻोठनि जो क़ौमी शाहराह सां ज़मीनी राब्तो काठा। इख़्तियारनि जो चवणु आहे त बिजली बंदि थियण सबबि पाइपलाइन धमाके सां फाटी पई। मरम्मती कमु जारी आहे। सिंध हुकूमत अॻूणे घरू वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं ॿियनि जी चइनि केसिस में बरियत वारो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां वकीलनि खां दलील तलब। डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ख़िलाफ़ बदीन में दहशतगर्दी एक्ट तहत 4 खां वधीक केसिस दाख़िल हुआ। कराची जी दहशतगर्दी टोर अदालत खेसि बरी कयो हो। सुप्रीम कोर्ट अॻूणे SSP राव अनवार जो नालो ECL मां कढण बाबति नज़रसानी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त ट्रायल कोर्ट राव अनवार जी ज़मानत मंज़ूर कई आहे। आला अदालत नालो ECL मां कढण जो हुकुम ॾिए। अदालत दरख़्वास्त रद्द कंदे राव अनवार खे लाॻापियल फोरम सां राब्तो करण जी हिदायत करे छॾी। मलीर जे अॻूणे SSP राव अनवार मथां इल्ज़ाम आहे त हुन 444 ॼणनि जो अदालतुनि खां मथां क़तलु कयो। सिंध में पुलिस मुक़ाबला वधी विया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु ॾींहं दौरान 6 ॼणा हाफ़राए। हैदराबाद पुलिस तरफ़ां लतीफ़ाबाद ऐं भिटाई नगर में मुक़ाबलनि दौरान असगर चांडियो, साजिद मरी ऐं ग़ालिब डुमकी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। दादू पुलिस मुबैना ॾोहारी एजाज़ चांडियो खे हाफ़राए करे छॾियो। कखड़ में जवाबदार आबिद पवर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा।
कंबर पुलिस हथां नौजवान सलीम कल्होड़ो हाफराए थी वियो। सिंध हाई कोर्ट मकानी बिल बाबति पाक सरज़मीन पार्टी जी दरख़्वास्त मोकिलाए छॾी। PSP वकील अदालत खां दरख़्वास्त में तरमीम जी इजाज़त घुरी हुई। अदालत रिमार्क्स ॾिना त अरशद बोहरा चाहे त नई दरख़्वास्त बि दाख़िल कराए सघे थो। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस की पखेड़ में बाध। 14 शहरनि में कोरोना मस्बत केसिस की शरह 10% खां वधी वई। सब खां वधीक शरह मुज़फ़राबाद ऐं दियामीर में 39% रही। गिलगित में 35, पेशावर में 25, स्कर्दू में 20 ऐं कराची में शरह 17% रिकॉर्ड। कोरोना जा वधीक 29 मरीज़ फौत थी विया। रात जो 3 बजे जेको आहे मुंहिंजे घर जा दर भञी मुंहिंजे घर में जेको आहे माना दाख़िल थी करे मुंहिंजे नंढड़े भाउ खे खणी विया आहिनि जेको लॉ जो स्टूडेंट आहे। घर ते रेड करे मुंहिंजे मासूम भाउ खे खणी विया आहिनि। अगरि उनखे कुझु उनखे का बि तकलीफ़ आई, अगरि उनखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेदार जेका हितां जी गवर्नमेंट हूंदी। पीपुल्स पार्टीअ जे दौर में मुंहिंजे बाबा खे शहीद कयो विया। पीपुल्स पार्टी ईअं न सोचे त ईअं असां सां सदाईं ज़ुल्म कंदी ऐं असां ईअं उन्हनि खे हलणु ॾींदासीं। हाणे कुझु बि कोन थींदो। हाणे पीपुल्स पार्टी रस्ता रोक कंदासीं। जसकम चेयरमैन सनान कुरैशी के घर ते चढ़ाई। संदसि भाउ कोसैन कुरैशी समेत 3 ॼणा गिरफ़्तारी बाद गुम। जसकम के सर ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। सनान कुरैशी तरफ़ां अॼु कराची प्रेस क्लब आॾो धरणे जो ऐलान। सनान कुरैशी गुलशन हदीद थाने आॾो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त पुलिस अटालन घर ते चढ़ाई करे कोसैन कुरैशी, सजाद ऐं कालू खे खंभे वई आहे। खेनि कुझु बि थियो त ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली लू। हेडलाइंस हमारी थियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।